मां उम्मीद कंदुमि त हिन अधु घंटे खां 40 मिंट जो जेको ड्यूरेशन आहे असांजो, इन में तव्हांजी जेके शख़्सियत जो इहो पहलू आहे, पेशेंट लिसनर इनखे असां चवंदा आहियूं साइकियाट्री में, या आम ज़ुबान में तव्हां केतिरा जेको आहे साबरीन आहियो ॿुधण में। ऐं एक्चुअली असांजी जेका फ्रस्ट्रेशन ऐं असांजी जेका डेली लाइफ में जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे यूजली इन शइ खां बि ईंदा आहिनि। असां ॻाल्हाईंदा घणो आहियूं, ॿुधंदा घटि आहियूं हिक ॿिए जी। तो ॿुधणु ज़रूरी आहे लर्निंग प्रोसेस में। ऐं नफ़्सियाती बीमारियुनि या ज़हनी बीमारियुनि जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे त छो थींदियूं आहिनि, काफ़ी फैक्टर साईं वारा पंहिंजे लेक्चर में ॿुधाए विया आहिनि। त पघारूं सुठियूं न आहिनि, डेली वेजिस सही न आहिनि, ॿार आहिनि, पेट पालणो आहे, पेट जा मसइला, घर जा मसइला, पॉलिटिकल सिचुएशन आहे, फाइनेंशियल प्रॉब्लम्स आहिनि, सोशल फैक्टर्स आहिनि, क्राइम आहे, पंहिंजे घर में शाम जो 5 बजे खां वञण लाइ भउ थींदो आहे माण्हू खे त मां सेफ आहियां या न आहियां। ऐं इलाही फैक्टर्स, इवन दो ॿार घर में आहे, काफ़ी ग़रीब शागिर्द आहिनि, घर में वञो मानी में छा ठहियलु हूंदो, छा न ठहियलु हूंदो। एक्चुअली यादि रखो, ज़हनी बीमारियूं जेके बि आहिनि, नफ़्सियाती बीमारियूं, इहे बि प्रोसेस जो नालो आहिनि। ईअं न आहे त बसि राति जो अचानक थी वई आहे, सुबुह जो माण्हू डॉक्टर ॾे भॼे। काफ़ी माण्हू महीननि खां, सालनि खां वठी करे स्ट्रगल कंदा आहिनि पंहिंजी ज़हनी बीमारी सां, पंहिंजी ज़हनी सिहत सां, पंहिंजे माइंड सां। ऐं मल्टीपल फैक्टर्स आहिनि, इलाही शयूं आहिनि जेके असरअंदाज थी सघनि थियूं असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में, असांजी माइंड ते, ब्रेन ते, असांजी जेका सोच ते, असांजी जज़्बात ते। त इहे आहिस्ता 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 आहिस्ता, इन जो मिसाल असां इहे ॾींदा आहियूं त माइंड आहे, फॉर एग्ज़ाम्पल ख़ाली गिलास आहे, हिकिड़ी परेशानी आई, इट्स ओके, हिकिड़ो कतरो तव्हां विझो, हिकिड़ो ड्रॉप पाणी जो विधो आहे, इट्स ओके। लेकिन आहिस्ता आहिस्ता हिकु ड्रॉप विझंदा वञो, हिकिड़ो ॾींहुं त ईंदो हुन में का स्पेस न हूंदी हिकिड़े ड्रॉप जी। एक्चुअली ईअं ई आहे माइंड, पंहिंजे सोचण जो तरीक़ो। त परेशानियूं इंसान पंहिंजी ज़िंदगी में कोप कंदो ईंदो आहे, पंहिंजी सघ मुताबिक़, पंहिंजी माइंड मुताबिक़, पंहिंजी सोच मुताबिक़, पंहिंजी लर्निंग मुताबिक़। आहिस्ता 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 जॾहिं परेशानियुनि जो सभई जेके फैक्टर्स वधंदा आहिनि त पोइ उहा बीमारी में कन्वर्ट थी वेंदी आहे। ऐं इंसान जॾहिं बि डॉक्टर ॾे वेंदो आहे, छो वेंदो आहे? जेको को रीज़न आहे, बुखार हुजे, बुखार नथो लहे, डॉक्टर ॾे वेंदो त मां ठीकु थियां, सिर्फ़ु मां ज़िंदगी गुज़ारियां। बैक एक आहे, गुर्दनि में सूरु आहे, जिगर में सूरु आहे, मैदे में सूरु आहे, अखियुनि में सूरु आहे, मथे में सूरु आहे, डॉक्टर ॾे भॼंदो डेफिनेटली। छो त हिकिड़ो सुकून तव्हां चाहियो था त तव्हांजी ज़िंदगी जे फैक्टर जे करे, जंहिं प्रॉब्लम जे करे तव्हांजी ज़िंदगी मुतासिर थी थिए, इहा बहितर थियणु खपे।